नाज़रीन, खरड़े वेझो सैयद शाह मर्दान शाह पीर पगार जी वरसी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें हुर जमायत जे माण्हुनि तौरु शहरनि वॾे अंग में शिरकत कई। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अख्तर माड़ी। खॾड़ो लॻे ॻोठ अल्लाह बचायो चांग में हुरन जे रूहानी पेशवा हज़रत सैयद शाह मर्दान शाह छट धणी बादशाह रहमतुल्लाह अलैह जी वरसी तकरीब मल्हाई वई। वरसी तकरीब में वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई ऐं खेस लफ़्ज़नि जी भेटा पिण पेश कई वई। तकरीब में मुख़्तलिफ़ आलिमनि सगोरनि पिण ख़िताब कयो, जॾहिं त वरसी तकरीब जी पुॼाणी ते आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आलिमनि हाफ़िज़ अब्दुल क़यूम महर सिकंदरी, मुफ्ती जमशेद अहमद सिकंदरी, हाफिज गुलाम मुस्तफ़ा सिकंदरी चयो त 1965-71 हुजे या मुल्क में जेको बि मसलो दरपेश आयो आहे, दाड़िलनि जो ख़ात्मो हुजे या ॿोॾ वारी सूरत हाल, हज़रत पिसई शाह मर्दान शाह हिन मुल्क जी हिन अवाम जी तमामु वॾे पैमाने ते ख़िदमत कई। हज़रत पिसई सरदार शाह मर्दान शाह सानी नवर मरकदहू जो उर्स मुबारक नहायत ही जोश खरूश अक़ीद सां मल्हायो वियो। हज़रत अल्लामा हबीबुल्लाह सिकंदरी हिन महफ़िल जा रूहे रमा रहा ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तादाद में हिते जमायत सगोरी हाज़िरिनी हज़रत पिसई सरदार जे ज़िंदगी मुताबिक़ मालूमात पेश कई वई। ही पुरवकार तकरीब हज़रत पिसई शाह मर्दान शाह रहमतुल्लाह अलैह जे उर्स मुबारक जे हवाले सां मदरसे में प्रोग्राम कयो वियो। अल्हम्दुलिल्लाह असांजो मुर्शिद रहबर हज़रत पिसई शाह मर्दान शाह असांजूं जेके दीनी ऐं समाजी ख़िदमतूं कयूं। कैमरामैन DJ स्नेन मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ TV न्यूज़ खॾड़ो।